मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। अॼु 8 मुहर्रमुल हराम जो ॾिहाड़ो आहे ऐं हीउ महीनो तारीख़ इस्लाम में हिकु इनकलाब, जदोजहद, जबर ऐं ज़ालिम हुक्मराननि सां टक्कर कीअं खाइजे ऐं ज़ालिम हुक्मरान जी बैत कीअं न कजे। ज़िंदगियूं केतिरियूं बि प्यारियूं हुजनि पर उन्हनि खे उसूलनि ऐं नज़रियनि जे ख़ातिर क़ुर्बान करे छॾिजे। हीउ महीनो उन जो असांखे पैगाम ॾिए थो। हिन महीने में जेका क़ुर्बानी इस्लामी तारीख़ में जेका इमाम हुसैन आली मक़ाम पाण पंहिंजे बचनि समेत, रिश्तेदारनि समेत, अज़ीज़नि समेत 72 ॼणनि जी जेका तारीख़ी क़ुर्बानी आहे उनखे दुनिया जी का बि तारीख़ भुलाए नथी सघे। पाण जॾहिं ॾिठूं त मुस्लमान काबतुल्लाह में दाख़िल थी आया आहिनि हज करण जी नियत सां, पर हुन जी प्लानिंग मूंखे शहीद करण जी आहे। इहो सम्झी करे पाण हज करण वारी जेका नियत हुई उनखे मुनक़ता करे उम्रे में तब्दील करे पाण करबला जे तरफ़ रवाना थिया ऐं पंहिंजे 72 साथियुनि समेत, जंहिंमें 32 घोड़े सवार हुया ऐं 40 प्यादा माण्हू। जॾहिं पाण करबला जी सरज़मीन ते पहुता त पुछूं माण्हुनि खां त हिन इलाइक़े जो नालो छा आहे, त साईं खे ॿुधायो वियो त हीउ करबला आहे, यानी ॾुखनि वारी सरज़मीन। त पाण इमाम हुसैन आली मक़ाम फरमायो त जॾहिं बाबा साईं सां सफ़ीन जे तरफ़ वञी रहियो हुउसि त बाबा साईं फरमायो हुयो त हीअ उहा जॻह आहे जिते इमाम हुसैन जा खीमा लॻंदा ऐं हिन मख़सूस ज़मीन खे निशान ॾेई करे चयो हुयईं त मुंहिंजो बचिड़ो इमाम हुसैन आली मक़ाम हिन जॻह ते शहीद थींदा ऐं शहादत जे आला रुतबे खे हासिल कंदा। पाण उहा ज़मीन 6000 दिरहमनि में ख़रीद कयऊं ऐं अॼु बि उहा ज़मीन करबला वारी जिते पाण खीमा खोड़े तरसिया हुया अॼु बि रेवेन्यू रिकॉर्ड में इमाम हुसैन आली मक़ाम जे नाले सां रिकॉर्ड ऑफ राइट्स में दाख़िल थियल आहे। ऐं उन में इहो शर्त आहे त जॾहिं असांखे शहीद कयो वञे त हिते असांखे दफ़न कजो ऐं हिते ई जेके ज़ियारत करण वारा माण्हू अचनि उन्हनि जी ख़िदमत कजो। इहो फ़िकिर, इहो नज़रियो इमाम हुसैन आली मक़ाम जो हुयो, जंहिंमें कूफ़िन इमाम हुसैन आली मक़ाम खे ख़त लिखी करे पाण वटि घुरायो त अचो पंहिंजे नाने जे दीन जी तबलीग कयो। पर जॾहिं उते विया त उन्हनि माण्हुनि साईं सां गद्दारी कई ऐं उहे माण्हू कूड़ा साबित थिया। जन साईं खे घुरायो उहे ई साईं जी ज़िंदगी जा दुश्मन बनिया। वधीक सुभाणे 9 तारीख़ ते ॻाल्हाईंदासीं। मोहतरम साथियो, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।